पंजाब पंहिंजो ॾाढ बरक़रार रखंदे सीजे ऐं टीपी लिंक कैनाल बंदि न कया। सिंध में गॾियल तौर पाणी जी खोट वधी 48 सैकड़ो ते पहुची वई। गुड्डू बैराज वटि 47, सखर बैराज वटि 41 ऐं कोटड़ी बैराज वटि 62 सैकड़ो पाणी खोट रिकॉर्ड कई वई आहे। पंजाब पारां सीजे लिंक कैनाल मां 16,500 क्यूसेक पाणी खयो पियो वञे। टीपी लिंक कैनाल मां 10,745 क्यूसेक पाणी खयो पियो वञे। नाज़रीन, पंजाब पंहिंजो ॾाढ बरक़रार रखंदे सीजे ऐं टीपी लिंक कैनाल बंदि न कया। सिंध में गॾियल तौर पाणी जी खोट वधी 48 सैकड़ो ते पहुची वई। गुड्डू बैराज वटि 47, सखर बैराज वटि 41, कोटड़ी बैराज वटि 62 सैकड़ो पाणी खोट रिकॉर्ड कई वई आहे। पंजाब पारां सीजे लिंक कैनाल मां 16,500 क्यूसेक पाणी खयो पियो वञे। टीपी लिंक कैनाल मां 10,745 क्यूसेक पाणी खयो पियो वञे। नाज़रीन, पंजाब पंहिंजो ॾाढ बरक़रार रखंदे सीजे ऐं टीपी लिंक कैनाल बंदि न कया। वाक़िअ ॿुधाईंदासीं। गुड्डू बैराज वटि 47, सखर बैराज वटि 41 ऐं कोटड़ी बैराज वटि 62 सैकड़ो पाणी खोट रिकॉर्ड कई वई आहे। पंजाब पारां सीजे लिंक कैनाल मां 16,500 क्यूसेक पाणी खयो पियो वञे।